दोस्तों तव्हांखे अॼु सिंधी नौजवान सां थो मिलायां। अस्सलाम वालेकुम सिंधी भाई। सलाम बिरादर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आवाज़ पीरे ना आयो न सलाम जवाब जो माण्हू तनक़ीद कंदा। सलाम वालेकुम सलाम। वॾी वॾी महिरबानी, ॿ टे सलाम करे छॾियो माशाअल्लाह। हा बस अगो पहुचे। ए जुबे में तव्हां मौजूद आहियो, पोइ मूंखे लॻो तव्हां सिंधी सऊदी आहियो। न सिंधी है। घणो टाइम थी वियो, पुराणा त न आहियो? न 3 साल थिया आहिनि। 3 साल थी विया न? 3 साल माना नवां? हा। ओ माशाअल्लाह, विया न आहियो? न कॾहिं वेंदव? फरवरी में तैयारी है। वाह वाह ज़बरदस्त। कीअं आहियो भला, किथां जाओ पाण सिंध जे कहिड़े शहर? खैरपुर मीरस। खैरपुर मीर हसन शहर, इहो सिंध जो मशहूर शहर आहे मुंहिंजे मीरस जो खजूर मशहूर है। खजूर मशहूर आहे, असीं पाकिस्तान जो इहो शहर मशहूर आहे, खजूर जो मशहूर आहिनि। वाह वाह ज़बरदस्त। कीअं आया हो? हिते आज़ाद वीज़ा ते आयो मां। आज़ाद वीज़ा ते? इहा उहा वीज़ा जंहिं माना को बि कमु कयो? हा। अचण सां कमु कयव? न कम छो? घणो टाइम? 6 महीना में न मिलियो। 6 महीना वांदा वेठा हो? 6 महीना? 6 महीना हिते सऊदी अरब में 1 महीनो बि माण्हू वेहे थो न, यकीन के टेंशन में। वही चाचा जी सपोर्ट हुई पंहिंजे। सपोर्ट हुई पंहिंजनि जी सपोर्ट, चाचे जी सपोर्ट। वाह वाह, चाचो माशाअल्लाह, मतिलबु अल्लाह बस हुनखे ख़ुशि रखे। इहा सपोर्ट आहे त इंसान सपोर्ट खां सवाइ त कुझु बि न आहे न। बेशक। सही। घणो ख़र्च भरियो? खर्च तकरीबन 10,000 में वीज़ा मिली मूंखे। 10,000 रियाल में वीज़ा? जी टिकट वगैरह था। हाणे पगार घणी आहे? 2200 आहे। 2200 आहे? जी 6 महीना छो वांदा वेठा हो? लाइसेंस न हुयो न, लाइसेंस बगैर जॉब न पई मिले। लाइसेंस न हो, लाइसेंस जे बगैर जॉब न पई मिले। पोइ तव्हांखे जॉब लाइसेंस मिलियो त पोइ मिली? लाइसेंस हेॾो छो? बस रश हुई न तॾहिं। रश जे करे? नवां माण्हू इलाही मोटिया, इलाही रश हुई। रश 2022 में? जी 2022 में कोरोना खां बाद बाक़ी बि रश हुई? हा इलाही रश हुई। ऐं लेडीज़ जे लाइ बि अलाउ कयो त? हा उन जे करे बि रश थी वई न। अच्छा सही। पोइ नौजवान खे कहिड़ो पैगाम ॾींदव? महिनत कयो जेतिरो थी सघे। हेॾे जेके अचनि था मोस्ट वेलकम। जेको अचणु चाहे थो, जंहिंखे शौक़ु आहे उहो त अचे थो, कुझु बि करे थो, नथो मुड़े। हा पहिरियां मोस्ट वेलकम था चओ। घणा माण्हू चवंदा त भई जिन वटि पैसो आहे त एॾां ई हुजनि, एॾां ई कारोबार कनि। तव्हांजे ख़्याल में अचनि या कारोबार कनि? भले कानून पाकिस्तान जा हालात बेस्ट न आहिनि, सफ़ा वठ पकड़ घणी आहे, चोरी घणी थी वई आहे, माहौल ख़राब थी वियो आहे सफ़ा। चोरी घणी थी आहे त कुझु इंतज़ामिया के तव्हांजे शहर में चोरी का थी आहे हाणे? हर रोज़ थींदी थी रहे, बाइक कार मोबाइल फोन। भाई सिंध गवर्नमेंट जेके इंतज़ाम MNM पे हलाइण वारा सुधरो ARB जॾहिं लहंदो न, तव्हांजा वण वॼाए छॾींदो ऐं तव्हांजूं हुकूमतूं गोल कराए छॾींदो। रियायत तव्हांखे ॾे वेठो आहे त सुधरी वञो। वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे यकीन। ओ बस। अच्छा नौजवान अचनि पोइ? हा बिल्कुलु। अचनि हिते तव्हांजे ख़्याल में फैलगो बचनि त बहितर आहे, रोज़ी कनि। माना जेके वांदा आहिनि या नथा कमु कनि या उते उहे निकिरी अचनि? जी निकिरी अचनि, छो जो ॿियो को तरीक़ो न आहे न। उते हिते महिनत कंदा त इंशाल्लाह कामयाब थी वेंदा। दिलि सां महिनत कंदा त इंशाल्लाह अल्लाह पाक उन्हनि खे कामयाब कंदो। हक़ीक़त आहे। हेॾे अचो, निकिरी अचो भाई। हक़ दाबा खाई करे तव्हांजो ज़हन बि खुलंदो ऐं तव्हां सुधरी बि वेंदव। तव्हांखे ख़बर पवंदी त घणे वीह सौ जी हिते ई ख़बर थी पए। पंहिंजे पराए जी परदेस में थी ख़बर पए भाई। पर पाकिस्तानी चवंदा त असांखे उते बि ख़बर आहे न, उते एॾी नथी पए ख़बर। एॾी नथी ख़बर पए न। सही। वाह 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 माशाल्लाह। सिंधी नौजवान भाई जुबे में। वाह 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 वाह। बाक़ाइदे सऊदी लॻो पिया, सऊदी अरब मतिलबु रोज़ी था कयूं। रोज़ी था कयूं। सही आहे लिबास। अल्हम्दुलिल्लाह बहितरीन सब। हाणे हितां वञो त पाए वञो पाकिस्तान। उते एराम हणी वञो। न टोक जो न आहे, तव्हांजी इज़त हिते अल्हम्दुलिल्लाह को बि न आहे। ॾिसो जेको माण्हू लिबास पाए थो बेस्ट आहे, बेस्ट आहे। हुते टोक जो इहो आहे। हाणे तव्हांखे बि ख़बर आहे। बिल्कुलु इहे थींदी रहंदी आहे। उन्हनि खे छॾे ॾे, उन्हनि खे न आहे लेखिणो न आहे उन्हनि खे। भाई ज़िंदगी असांजी आहे, उन्हनि जी न आहे न। पोइ बसि हुननि जी ज़िंदगी दुनिया। सुभाणे परीहं तूं असां बीमार थींदासीं, उहे पुछा कंदा न कंदा न। भाई तव्हां जे बीमार थींदव त तव्हांखां उहे ई न पुछा कंदा, जिन जे करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते नथा वधायो, कंहिं टैलेंट में अॻिते नथा वधो। माशाअल्लाह हे फलस्तीन रूट ते तव्हां मूंखे कीअं ॻोल्हे लथो? बस बीठासीं, मुलाक़ात थी वई? वाह माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो क़ीमती, वॾी महिरबानी। को मसलो न आहे भाई। कीअं पियो अचे? मज़ो अचे पियो? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन। वाह वाह। मौसम कीअं? बहितरीन आहे मौसम। जहाज में मोकिलियो, जहाज वञे पियो? न हिते सही हो। हिते सही हो न भाई। ये सिंधी नौजवान माशाअल्लाह ख़ुशि लॻो पिया। 2200 रियाल पगार पियो खणे। खैरपुर मीर हसन पाकिस्तान जो फेमस सिटी, फेमस खजूर
भाई खैरपुर मीर हसन जी भाई वाह वाह ज़बरदस्त। इहा भला खैरपुर जी खजूर हिते सऊदी अरब में घुराई वञे त सुठी ॻाल्हि